अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी पंहिंजे किचन जी वीडियो, पंहिंजे किचन जी ऑर्गेनाइज़ेशन ऐं मां पंहिंजे बुर्ची खाने खे कीअं रखियो आहे, ॾिसण में कीअं थो लॻे ऐं शयुनि खे कीअं मां हुन में ऑर्गेनाइज़ कयो आहे, इहो मां तव्हां सां शेयर कयां थी। आज मैं आपके साथ अपने किचन की वीडियो शेयर कर रही हूँ कि मैंने अपनी चीज़ें किस तरह रखी हैं और किस तरह मैंने उनको मैनेज किया है, किस तरह ऑर्गेनाइज़ किया है। सबके घरों में बावर्ची खाने हैं, हर एक अपने अपने हिसाब से उसको साफ़ रखता है। सबको मेहनत करनी पड़ती है, इससे बिना मेहनत के जो है वो घर खूबसूरत और साफ़ सुथरे नज़र नहीं आते। ठीक है, तो हर को मेहनत करे तो पंहिंजे हिसाब सां ऐं घर जेके हूंदा आहिनि बिना मेहनत जे कॾहिं बि सुहिणा ऐं सुठा न लॻंदा आहिनि। त मूंखे बि ओतिरी मेहनत करणी पए थी। सो ही ॾिसो, सभिनी खां पहिरियों बुर्ची खाने जे ॿाहिरें पासे ही मुंहिंजो फ्रिज रखियलु आहे ऐं बुर्ची खाने ऐं लाउंज जे विच ते मुंहिंजी डाइनिंग टेबल आहे। इन जे बारे में डिटेल वरी कॾहिं ॿिए दफ़े मां शेयर कंदसि। अच्छा, हीअ जेका भित आहे बावर्ची खाने जी, उन जे आउटसाइड ते फ्रिज और उन जे इनसाइड ही मुझे डीप फ्रीज़र रखेला। यहाँ पे ये मेरा डीप फ्रीज़र रखा हुआ है और इसके साथ ऊपर ये पेपर बैग्स रखने के लिए एक होल्डर है, जिसमें जो साफ़ सुथरे शॉपिंग बैग्स होते हैं वो हम फोल्ड करके डालते जाते। साफ़ जेके थैलियूं हूंदियूं आहिनि, शॉपर हूंदा आहिनि, वो असां फोल्ड करे हिन में विझंदा वेंदा आहियूं। मेरा ऐं भाॼियुनि हणा ऐं थपियल शॉपर्स असां कॾहिं बि न रखंदा आहियूं, उन्हनि खे ॻंढियूं ॾेई ऐं असां गंद में उछलाए छॾींदा आहियूं। ऐं हिन भित ते मथे ही थोड़ी किचन जी डेकोरेशन आहे। ये 2 फ्रेम्स लॻल हैं, ये 2 फ्रेम्स लगे हुए हैं जो क्रॉस स्टिच में बने हुए हैं और ये फ्रेम्स मेरी छोटी बेटी ने एम्ब्रॉयडरी किए हैं। तो मुंहिंजी नंढी धीअ जा भर्त भरियल आहिनि जेके मूं हिते किचन में डेकोरेट कया आहिनि। तव्हां ॾिसी सघो था, हिन ते डेट ऐं हुन पंहिंजो नालो भी लिखी छॾियो आहे। हीउ ॿियो फ्रेम आहे, ये दूसरा फ्रेम है जो कि मेरी बेटी ने बनाया है। एस वफ़ाई, सुगंध वफ़ाई। उन सां गॾु गॾु हेठि हिते रखियल आहे मुंहिंजो ही वाटर प्यूरीफायर। ही असां पाणी में विझंदा आहियूं, प्यूरीफाई थी फिल्टर थी निकिरंदो आहे। ही माना कि ॾाढी कम जी शइ आहे जंहिं असांखे घणे खफ़े खां बचाए वरितो आहे। ये वाटर प्यूरीफायर है जिसमें से फिल्टर होकर पानी निकलता है और हम बहुत सारी मुसीबत से बचे हुए हैं। इसके नीचे जिस स्टूल पे मैंने ये रखा हुआ है, इसके नीचे 2 बास्केट्स में मैंने अलग अलग आलू और प्याज भी रखा हुआ है। बसर ऐं पटाटा अलग अलग बास्केट्स में रखे हैं। हिन पासे अचूं था, काउंटर पे ये ग्लासेस हैं, पानी की बॉटल्स हैं, उसके साथ ये लिक्विड सोप है हाथ धोने के लिए। हिते काउंटर असां जेतिरो बि चाहियूं न उनखे ख़ाली नथा रखी सघूं, असांखे कुझु न कुझु ज़रूरु काउंटर ते रखिणो पवंदो आहे। त ही ग्लास आहिनि, पाणी जी बोतलूं आहिनि, ही लिक्विड सोप आहे, उन सां गॾु गॾु ज़रूरत जी ॿियूं शयूं, ही पेपर टॉवल्स, कुझु ही ॾोहियूं चमचा वग़ैरह जेके मां ही मूं रिसेंटली खोलिया आहिनि, कुझु मूंखे गिफ्ट मिलिया आहिनि, कुझु मां ख़रीद कया आहिनि, उन्हनि खे मूं हिन जग में विधो आहे। उन सां गॾु गॾु हिकिड़ी बास्केट में ही खंड ऐं पत्ती, उनजे पोयां हिकिड़ो पॉट होल्डर आहे। चाय की पत्ती और चीनी ऊपर रखी है क्योंकि ये लाजमी रोज़ाना इस्तेमाल होती है। और इसके साथ ये रोज़मर्रा इस्तेमाल के मसाले, और ये इसमें मैंने ऑयल रखा हुआ है। चिप्स फ्राई किए थे तो साफ़ सुथरा जो तेल बच गया था उसको बाकी चीज़ें फ्राई करने में हम यूज़ करेंगे। और इसमें है घी जो कि मैं घर पे ख़ुद बनाती हूँ, उसकी वीडियो भी मैंने शेयर की हुई है। इसके साथ साथ ये है मेरा किचन टॉप, यहाँ पे ख़त्म होता है। एक छोटा सा बोर्ड मुझे नज़र आया था बाज़ार में जिसपे मैंने कुछ लिख के रखा हुआ है, माय किचन, और इस तरफ कुकिंग के लिए जो मेरी मोहब्बत है वो ज़ाहिर हो रही है। ठीक है, उन खां अलावा हाणे ॾिसूं था त कैबिनेट्स जेके आहिनि उन्हनि खे मूं कीअं अरेंज कयो आहे, कीअं ऑर्गेनाइज़ कयो आहे। हिन में इसमें ऊपर के खाने में तमाम जो मेरे जग और बोतलें हैं जो कि लंबी साइज़ में हैं, डिघा डिघा जग ऐं बोतलूं मोस्टली उहे शयूं हिन में पयूं आहिनि। हेठियों खानो सॼो जेको आहे कप्स जे लाइ आहे, जितने भी मेरे पास कप्स के सेट हैं 4-5 वो इसमें रखे हुए हैं। फिर आते हैं इस कैबिनेट की तरफ, इसमें रैंडम चीज़ें हैं, आप देख सकते हैं कुछ मसाले, जैसे अचार की बोतल है ऊपर जो आप देख रहे हैं,
ये मैंने खुश्क जो है कड़ी पत्ते रखे हुए हैं, काली मिर्चें हैं, इसके अंदर भी आप देख लें कस्टर्ड और इस तरह की चीज़ें जो भी हैं वो सारी रखी हुई। ये छोटा सा मेरा हावन दस्ता नंढो हमाम दस्तो आहे मुंहिंजो, जंहिंमें मां तव्हां ॾिठो हूंदो मुंहिंजी कुकिंग जी वीडियोज़ में मां फ्रेश मसाला कुटे विझंदी आहियां। मथे खाने में भी ईअं ई रैंडम शयूं आहिनि, टिश्यू पेपर्स आहिनि, माचिस आहिनि, एक्स्ट्रा किचन जा एक्सेसरीज़ आहिनि कुझु जेके रखियल आहिनि, जीअं डिस्पोजेबल गिलास आहिनि, कप्स आहिनि, अहिड़ी टाइप जूं शयूं मां मथे रखियूं आहिनि। उन खां पोइ हिन कैबिनेट में इसमें आप देख लें कि मशीनरी सारी जो कि रोज़ाना यूज़ होती है, और ऊपर जो है कुछ एक्स्ट्रा डिशेस, क्योंकि क्रॉकरी मेरी बहुत ज़्यादा है जो इस किचन में पूरी नहीं आ रही, तो ये मेरा इस कैबिनेट में है। उन सां गॾु गॾु ही सिंक जे मथां, सिंक के ऊपर जो पूरे सेंटर में खाना है, इसमें है रोज़मर्रा इस्तेमाल की जो प्लेट्स, जो भी बर्तन हैं, कप्स हैं, मग्स हैं, छोटे ये ढक्कन हैं, और यहाँ पे मैंने एक बास्केट रखी हुई है कि जिसमें छोटी छोटी प्यालियाँ, क्योंकि अगर मैं बास्केट नहीं रखती तो यहाँ ये पूरे नहीं आ रहे थे, ये गिर जाते। हिते मूं नंढी टोकरी रखी आहे, नंढी बास्केट रखी आहे, त जीअं हिन में ये नंढड़ी प्यालियूं, नंढा नंढा ढक, ये शयूं हिन में पूरियूं अची वञनि। ही उहे थांव आहिनि जेके असां रोज़ानो घणो करे इस्तेमालु कयूं था। त बास्केट रखण सां मूंखे वॾो सुख ऐं सहूलियत थी वई आहे, त इहे शयूं मुंहिंजूं हिन में पूरियूं अची थी वञनि। उन सां गॾु हिन में फर्स्ट कैबिनेट, हिन में मुंहिंजा डिनर सेट्स आहिनि, ॿ डिफरेंट, हिननि जूं डिशिज़ हिन में पूरियूं कोन थियूं अचनि, उहे कंहिं ॿिए हंधि रखियल आहिनि। हिते सिर्फ़ु प्लेट्स ऐं प्याला रखियल आहिनि। हिन में टियों डिनर सेट आहे, हिन जूं बि डिशिज़ हिन में पूरियूं न आहिनि, ऐं ही कुझु एक्स्ट्रा बाउल्स आहिनि, एक्स्ट्रा डिशिज़ जेके कंहिं डिनर सेट जा न आहिनि पर अक्सर यूज़ थींदा त रहनि। त ही उहे शयूं आहिनि जेके अक्सर मूंखे ज़रूरत में अचनि थियूं। ऐं उन खां अलावा हेठि ही हिते 3 ड्रॉर्स आहिनि। ही खानो आहे सिंक जे हेठां, हिकिड़ो ही कॉर्नर में खानो आहे, ऐं ओवन जे पासे में ॿई डिघा खाना आहिनि, हिकिड़ो ही साइड ते आहे। त इन्हनि में बि हाणे हिन में मुंहिंजो ऑयल, चक्रो वेलण, पिंडियूं, छबियूं, अहिड़े टाइप जूं शयूं आहिनि, रफ यूज़ जूं जेके रोज़ानो शयूं। ही साइड में जेके खाना आहिनि, हिननि में मुंहिंजा मसाला आहिनि, रोज़ाना जो मैं मसाले इस्तेमाल करती हूँ वो मैंने इन खानों में डाले हुए जो मुझे ज़्यादातर चाहिए। ओवन के साथ दूसरी साइड पे एक और खाना है, हिकिड़ो ही ॿियो खानो आहे। इन में ही मुंहिंजा रोज़मर्रा इस्तेमाल जा मसाला, ऐं ही कुकीज़ जो दॿो पियो आहे, बिस्किट्स इन में रखूं था असां। उन सां गॾु साइड में जेको भरिसां ॿियो खानो आहे, इसमें देखें ऊपर ये छोटे छोटे बर्तन, कढ़ाइयाँ, प्याले, छल्लियाँ, ये रोज़ इस्तेमाल होती हैं। पीछे जो ग्रॉसरी की बास्केट है कि जिसमें मेरी दालें और एक्स्ट्रा चीज़ें, पत्ती, चीनी, जो भी एक्स्ट्रा होती हैं, कुछ तो मैं डब्बों में, बोतलों में डाल के रखती हूँ, बाकी इस बास्केट में रखती हूँ। उन खां अलावा अंदर ॾिसंदो, अंदर भी फ्राइंग पैन्स ऐं देगड़ियुनि जा ढक, हेठे खाने में भी नीचे मेरे कटिंग बोर्ड्स, देगचियाँ, फ्राइंग पैन, और अंदर की तरफ वो देगचियाँ जो कभी कभी निकलती हैं, कभी कभी यूज़ होती हैं। उन खां अलावा सिंक जे हेठां जेको आहे खानो, इसमें आप देखें कि ये स्टोर किया हुआ मैंने कुछ सामान क्लीनिंग का, जो कि सफाई में चीज़ें काम आती हैं, और नीचे भी रोज़मर्रा जिससे हम बर्तन धो रहे होते हैं उसको हमने यहाँ पे रखा हुआ है। सफाई रखना, मेंटेन करना, इनको खुश रखना बहुत ज़रूरी है। अगर ये खुश्क नहीं होंगे तो स्मेल हो जाएगी। ऊपर की ड्रॉ में ही ॾिसो सभु चमचा, छाणियूं, नंढा वॾा हर साइज़ जा, छुरियूं, कांटा, ही रोज़ानो जेके शयूं इस्तेमालु थियनि थियूं। ऐं हिन में बि तव्हां ॾिसंदो ही रोज़मर्रा इस्तेमाल जूं ज़रूरी शयूं मथे मथे खाने में रखियूं जेके असांखे बार बार खपनि। इस दूसरे दराज में सारे ये डब्बे हैं, ज़्यादातर बॉक्सेस हैं, ये भी डिस्पोजेबल बॉक्सेस हैं, और कुछ एक्स्ट्रा कप्स हैं जो अपनी मासी के लिए या कोई भी मज़दूर कम घर पे आता है उनके लिए। बाकी ज़्यादातर ये इसमें बॉक्सेस हैं, क्योंकि इन दराज़ों में कोई हैवी चीज़ नहीं रखी जा सकती, और ये बॉक्सेस बहुत जगह घेरते हैं अंदर, इसलिए मैंने इनकी ये जगह बनाई है। कभी अगर ज़्यादा हो जाते हैं तो ये जैसे खाली है तो हम इनके अंदर भी डब्बे रख देते हैं। तो मां हिक ॿिए में विझी दॿा रखंदी आहियां। जीअं हिन में ॾिसो, हिन में अंदर
ये 2-3 बॉक्सेस हैं। इस तरह जगह बचाने के लिए बड़े बॉक्सेस में छोटे छोटे डाल के हम रखते हैं। ये भी ऐसे ही है। सबसे नीचे वाली दराज में एक्स्ट्रा चीज़ें, कम यूज़ होने वाली चीज़ें, जैसे एक्स्ट्रा बेलन है। एक दफ़ा बेलन मेरे हाथ से गिर के टूट गया था, तो उस दिन मुझे रोटी पकाने में बहुत मुसीबत हुई थी। तो ये 2 एक्स्ट्रा बेलन मैंने रखे हुए उस डर से कि कभी गिर के टूट जाए। ये नई छलनियाँ, ये नहीं खोली अभी। इसमें जो है पेपर कप्स हैं जो कि हमें बेकिंग में काम आते हैं। ये नए मैट्स लिए हैं, हॉट पैड्स। और ये इसमें आप देख सकते हैं सारी किचन में इस्तेमाल होने वाली, ये मेरा आइसक्रीम स्कूप है, ब्रशेज़ हैं, हर तरह की ये चीज़ें जो हैं, ग्रेटर है, ये मेजरिंग कप्स हैं, ये एक्स्ट्रा थैलियाँ हैं जिसमें मैं गोश्त के हिस्से बना के रखती हूँ। ये प्याले हैं सारे प्लास्टिक के जो लाइट वेट हैं। और ये सारी चीज़ें ज़रूरत की, ये सब कम जी शयूं, ज़रूरत जो शयूं कॾहिं कॾहिं इस्तेमालु थियण वारियूं लाज़मी शयूं, इन्हनि सभिनी खे मूं हिन खाने में विझी रखियो आहे। त हीअ आहे मुंहिंजो बावर्ची खानो। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीअ वीडियो वणी हूंदी, तव्हांखे पसंदि आई हूंदी। ऐं जेकॾहिं वणी हुजे त तव्हां शेयर कयो, कमेंट कयो। ऐं कुझु जेकॾहिं चवणो आहे चई सघो था, कुझु वणियो हुजे, कुझु न वणियो हुजे उहो तव्हां चई सघो था। ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में अगरि मां जेको कुझु तव्हां सां शेयर करणु चाहियां उहो तव्हां आसानीअ सां ॾिसी सघो। हिकिड़ी ॿी शइ मूंखां थोरी विसरी वई जेका मां तव्हां सां शेयर कंदमि। किचन जो हिसो आहे, हीअ ॾिसो, किचन जे ॿाहिरां ही कैबिनेट से ॿाहिरां थोरी हिकिड़ी स्पेस बचे पई जेका ख़ाली ख़ाली अजीब पई लॻी। त असां हुन कारपेंटर खे चई 2 नंढड़ा शेल्फ हणाया जंहिं ते मूं मनी प्लांट ऐं हिकिड़ो डेकोरेशन जो नंढड़ो जग रखी छॾियो आहे। त हीअ बि मूंखे जेको आहे पाण खे ॾाढो वणंदो आहे। किचन जो इहो हिकिड़ो हिसो ई आहे। सो हीअ हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो। हीअ मुंहिंजो घरु हक़ हलाल जी महिनत जी कमाई जो ठहियलु आहे, इन करे मूंखे तमामु घणो प्यारो आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मां पाण सफ़ाई पसंदि आहियां। इन करे अगरि हिकु ॿ ॾींहुं सुस्ती बि थी वेंदी आहे, कॾहिं असां मेंटेन न करे सघंदा आहियूं, त पोइ जंहिं ॾींहुं वरी कंदा आहियूं त उन ॾींहुं अॻी पोइ कसर कढी वठंदा आहियूं। सो ज़रूरी आहे त पंहिंजे घरनि खे साफ़ु सुहिणो ऐं सजाए रखिजे त जीअं असांजी फैमिली ख़ुशि रहे, असां पाण बि ख़ुशि रहूं। ऐं अञा किचन डेकोरेशन जा मुंहिंजा कुझु आहिनि प्लान्स, पर जेके फ़िलहालु हीअ थी सघियो आहे त मूं इहो कयो आहे। अॻियां जेको बि थींदो मां वरी तव्हां सां शेयर कंदसि। सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। सो इंशाल्लाह वरी कंहिं ॿी डेकोरेशन जी वीडियो सां, कंहिं कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।